Assalamu alaikum my dear students, this is Fayaz Ahmad, your English teacher. Down for the session में अॼु असीं हिकु ॿियो न्यूज़ पढ़ंदासीं। अचो त हिन लफ़्ज़ हिन न्यूज़ खे डिस्कस कयूं पढ़ूंसि। एप्पल to close retail stores worldwide। एप्पल कंपनी जो नालो आहे। सॼी दुनिया में एप्पल पंहिंजा रिटेल स्टोर्स बंदि कंदो। सॼी दुनिया में एप्पल पंहिंजा रिटेल स्टोर्स बंदि कंदो। न्यूयॉर्क, ही ख़बर न्यूयॉर्क में आहे। एप्पल INC कंपनी जो नालो आहे। एप्पल INC सेड लेट ऑन फ्राइडे। एप्पल वारनि जुमेवार ॾींहं ते चयो आहे, इट विल क्लोज ऑल इट्स रिटेल स्टोर्स। इहे पंहिंजा सभई रिटेल स्टोर्स बंदि कंदो, एक्सेप्ट दोस इन ग्रेटर चाइना। उहे जेके चाइना में आहिनि इन्हनि खां अलावा। फॉर दी नेक्स्ट 2 वीक्स, ॿिनि हफ़्तनि लाइ, ईंदड़ ॿिनि हफ़्तनि लाइ, टू मिनिमाइज दी रिस्क ऑफ कोरोना वायरस ट्रांसमिशन, त जीअं कोरोना वायरस जे मुंतकिलीअ जे ख़तरे खे घटि करण लाइ या करे सघिजे। अचो इन नंढे पिरा खे सरसरी नज़र ॿेर विझूं। एप्पल जुमेवार ॾींहं ते चयो आहे त इहे पंहिंजा सभई रिटेल स्टोर्स बंदि कंदो, पर जेके चाइना में आहिनि उन्हनि खां अलावा, ईंदड़ ॿिनि हफ़्तनि जे लाइ, त जीअं कोरोना वायरस जे ख़तरे खे घटि करे सघिजे। अचो त नेक्स्ट पैराग्राफ पढ़ूं। वी विल बी क्लोजिंग ऑल ऑफ आवर रिटेल स्टोर्स आउटसाइड ऑफ द ग्रेटर चाइना अंटिल मार्च 27। मार्च 27 ताईं असीं पंहिंजा सभई जेके रिटेल स्टोर्स आहिनि चाइना खां अलावा बंदि कंदासीं। चाइना खां ॿाहिरि जेके बि आहिनि उन्हनि खे बंदि कंदासीं। एप्पल CEO टिम कुक रोट इन ए लेटर। एप्पल CEO टिम कुक इन हिकिड़े ख़त में लिखियो, पोस्टेड ऑन द कंपनीज़ वेबसाइट, जेको कंपनी वेबसाइट में पोस्ट थियल आहे। इन ऑल ऑफ आवर ऑफिसिस, असांजे सभिनी ऑफिसनि में वी आर मूविंग टू फ्लेक्सिबल वर्क अरेंजमेंट्स। असीं वञी रहिया आहियूं बदिलियल इंतज़ाम सां कमु करण लाइ वर्ल्ड वाइड, सॼी दुनिया में। आउटसाइड ऑफ द ग्रेटर चाइना, चाइना खां ॿाहिरि, ही एडेड हिन वधीक चयो। अचो हाणे ही जेके ॿई पैरा आहिनि इन्हनि खे सरसरी नज़र सां ॿेर था पढ़ूं सिंधी में। असां पंहिंजा सभई रिटेल स्टोर्स चाइना खां ॿाहिरि 27 मार्च ताईं बंदि कंदासीं। एप्पल जे CEO टिम कुक पंहिंजे ख़त में लिखियो, जेको कंपनी जे वेबसाइट में आहे। इन ऑल आवर ऑफिस, असांजे सभिनी ऑफिसनि में असीं वञी रहिया आहियूं बदिलियल इंतज़ाम सां कमु करण लाइ चाइना खां ॿाहिरि, हिन वधीक चयो। दैट मीन्स टीम मेंबर्स शुड वर्क रिमोटली। इन जो मतिलबु आहे त टीम मेंबर्स खे घुरिजे त हू परे परे वेही कमु कनि। इफ़ देयर जॉब अलोस, जेकॾहिं उन्हनि जो कमु उनखे इजाज़त ॾे। दैट मीन्स टीम मेंबर्स शुड वर्क रिमोटली, उन जो मतिलबु आहे त जेके टीम जा फ़र्द आहिनि उहे उन्हनि खे घुरिजे त उहे परे परे वेही कमु कनि। रिमोटली माना परे परे वेही। इफ़ देयर जॉब अलोस, जेकॾहिं उन्हनि जो जेको कमु आहे उन्हनि खे इजाज़त ॾे त। एप्पल रीओपनड ऑल 42 ऑफ इट्स ब्रांडेड स्टोर्स। एप्पल पंहिंजा 42 ब्रांडेड स्टोर्स जेके आहिनि उहे खोले छॾिया आहिनि इन चाइना में। दी कंपनीज़ डोनेशन्स टू द ग्लोबल कोरोना वायरस रिस्पॉन्स, कंपनी तरफ़ां मिलियल कोरोना वायरस जे जवाब में कंपनी तरफ़ां ॾिनल डोनेशन्स उन करे आहिनि। टू हेल्प ट्रीट दोज़ हू आर सिक, ही उन्हनि माण्हुनि जे लाइ आहिनि जेके बीमार आहिनि, उन्हनि जो इलाज करे सघिजे। एंड टू हेल्प लेसन द इकोनॉमिक एंड कम्युनिटी इम्पैक्ट्स, ऐं त जीअं मुआशी जेके असरात आहिनि उन्हनि खे घटि करण जे लाइ। रीच्ड
15 मिलियन ऑन फ्राइडे। उहे डोनेशंस तक़रीबन 15 मिलियन ताईं जुमे ताईं पहुता आहिनि। कुक रोट इन द लेटर, कुक पंहिंजे ख़त में चयो, ओवर 138,000 people have been infected worldwide। तक़रीबन 1,38,000 माण्हू हिन बीमारी जो शिकार थिया आहिनि, हिन वायरस जो शिकार थिया आहिनि। एंड 5,000 हैव डाइड, ऐं 5,000 मुआ आहिनि। माय डियर स्टूडेंट्स, दिस इज़ द न्यूज़ जेको असीं पढ़ी चुका आहियूं। आई होप कि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ही जेको न्यूज़ असीं पढ़ी चुका आहियूं उन मां निकितल वोकेबलरी अव्हांजे साम्हूं आहे। अचो त पढ़ूंसि। रिटेल स्टोर्स माना मार्केट में दुकान जिते शयूं खपजनि थियूं। सिंधी में चइबो आहे मार्केट में जेके दुकान आहिनि, जेके शयूं जिते शयूं खपजनि थियूं उनखे असीं रिटेल स्टोर्स चवंदा आहियूं। स्पेशली कंपनीज़ शॉप्स। नंबर 2, मिनिमाइज़ वर्ब आहे। मिनिमाइज़ के इंग्लिश में असीं चवंदासीं लेसन माना घटि करणु, रिड्यूस घटि करणु या घटाइणु, सिंधी में जी मीनिंग आहे। ट्रांसमिशन नाउन आहे। ट्रांसमिशन के सिंधी में असीं चवंदासीं मुंतकिली। एनदर वर्ड, ॿियो वर्ड आहे रिमोट एडजेक्टिव आहे। रिमोट माना अलूफ़, इंग्लिश में अथसि अलूफ़ माना परे। डोनेशन नाउन आहे इंग्लिश ग्रामर में, जेके असीं इंग्लिश में एड भी चई सघूं था, चैरिटी भी चई सघूं था, चंदो या ख़ैरात। लेसन माना लेसन वर्ब आहे। डिक्रीज़ जी मीनिंग आहे, इंग्लिश में मीनिंग अथसि डिक्रीज़, सिंधी में घटिजणु। इम्पैक्ट नाउन आहे। अदर वर्ड में अथसि इफेक्ट्स, असर। इनफैक्ट वर्ब आहे। ट्रांसमिट असीं बि चई सघूं था इंग्लिश में, मुतासिर थियणु, बीमार थियण जी मीनिंग आहे। डियर स्टूडेंट्स, ही जेके भी लफ़्ज़ आहिनि तव्हां पंहिंजी डिक्शनरी में तव्हां पंहिंजे रजिस्टर में फेर कयो, यादि कयो, हिन खे पंहिंजे इस्तेमाल में आणियो। ऐं जेको भी तव्हां पैराग्राफ लिखो था, कोशिशि करे त ही लफ़्ज़ उन में तव्हां लिखो। थैंक यू माय डियर स्टूडेंट।